नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड शाही बाज़ार में रात जो देर सां ओचितो लाइट जे शॉर्ट सर्किट मां दुकान ॿाहिरां लॻियल छपरनि खे बाहि विकोड़ी वई। बाहि सबबि 30 खां मथे दुकाननि जा छपरा सड़ी रख थी विया आहिनि। जॾहिं त फायर ब्रिगेड खे दुकान पारां बर वक़्तु इतला कयो, पर फायर ब्रिगेड वाक़े वारी हंधि न पहुती। दुकाननि ऐं पाड़े वारनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। इन सिलसिले में दुकानदारनि ऐं पाड़े वारनि आबिद जट, रफ़ीक चौहान, कलीमुल्ला आराई, खमीसो ॾाहर ऐं ॿिनि ॿुधायो त सिबको वारनि दुकाननि जे छपरनि मथां बिजली जूं सवें तारूं विछाए छॾियूं आहिनि, जंहिं सबबि राति जे टाइम जॾहिं बाज़ार बंदि थी वई त ओचितो बिजली जो शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी। फायर ब्रिगेड वारनि खे इतला कयो, पर इंतिज़ामिया रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कंदे बाहि वारी इतला खे नज़रअंदाज़ करे छॾियो। जॾहिं त पाड़े वारनि बर वक़्तु पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि ते फौरी तौर ते कंट्रोल न कयो वञे हा त दुकाननि में पियल करोड़े रुपयनि जो सामान सड़ी रख थी वञे हा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।